आगाह के अवां खे तलार भरिसां ॻोठ निम दर्स में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार अली मोहम्मद हाले पुटो महक खे घुटा ॾेई क़तल कयो आहे, जॾहिं त पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। तलार भरिसां ॻोठ निम दर्स में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार अली मोहम्मद हाले पुटो महक खे घुटा ॾेई क़तल कयो आहे। अहम ख़बर पहुचायूं पिया। तलार भरिसां ॻोठ निम दर्स में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार अली मोहम्मद हाले पुटो महक खे घुटा ॾेई क़तल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं तलार मां ताहिर समूह खां। ताहिर खां कजो छा तफ़सील आहिनि? जी बशारत तलार वेझो ॻोठ निम दर्स में 30 साल महक उर्फ़ तान्या उमरानी खे संदसि मुड़ुस अली मोहम्मद हाले पुटो पारां मुबैना कारा इल्ज़ाम हेठि क़तल करे फ़रार थियण जी कोशिशि कई, जंहिंखे पुलिस बरोबरु गिरफ़्तार करे थाणे ते मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त पुलिस पारां लाश खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। तलार पुलिस जो चवणु आहे त मुलज़िम अली मोहम्मद हाले पुटो पारां ज़ाल खे क़तल करण जो एतिराफ़ कयो आहे, जंहिंखे सुभाणे कोर्ट में पेश कयो वेंदो। जी ठीकु आहे ताहिर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।